अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां है मंजर अजीज। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 14 वर्सी जूं तैयारियों आखिरी मरहले में दाखिल। सिक्योरिटी लाइ 6800 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर, 400 लेडी एहलकार भी शामिल। मज़ार जी दाख़िली दरवाज़नि ते 70 खां वधीक वाक थ्रू गेट लगाया विया। शहर के शहीद रानी की तस्वीरुनि ऐं झंडनि सां सिंगारियो वियो। पीपल्स पार्टी 18 अक्टूबर और 27 दिसंबर वाले साने के एक कड़ी की साजिश करार दी छो। लाड़काने में यादव बेनज़ीर कॉन्फ्रेंस दौरान अगूणे वडे वजीर अरबाब गुलाम रहीम के 18 अक्टूबर वाले साने की जांच में शामिल करने जो मुतालबो। 27 दिसंबर से सबूत खत्म कंदड़ परवेज मुशर्रफ के भी जांच में शामिल करने की घुर। अगवान जो चवण है तो मुल्क में बहरानन और मुआशी तबाही की जिम्मेवार वफाकी हुकूमत है। इमरान खान के घर बेड़ो करे वक्त का अग चूंडू करायूं वञनि। आसिफ अली ज़रदारी सरगर्म थी वियो आहे। अवाम जाने थो त अॻूणो सदर कीअं खेॾंदो आहे। पीपी अगवान रहमान मलिक चयो आहे त ईंदड़ वक़्त में पीपल्स पार्टी तमामु घणो अॻिते वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद रानी जी मिशन के बेहतर अंदाज में अॻिते वधाए रहियो आहे। वफाकी घरू वजीर शेख रशीद अहमद चयो आहे त नवाज शरीफ ड्रामो करे लंडन भजी वियो। अगूणो वजीर आज़म वापस अचे तो हू खेस टिकट ॾियण लाइ तैयार है। वजीर आज़म केॾां न पियो वञे। पीटीआई हुकूमत 5 साल पूरा कंदी। करप्शन खिलाफ संदन जंग जारी रहंदी। सुद समा वारे वफाकी वजीर फवाद चौधरी चयो आहे त गिलगित के अगूणे चीफ जज राना शमीम कसमनामो नवाज शरीफ आडो सनस ऑफिस में ॾिनो। नए इंकशाफन एक भेरो ॿीहर शरीफ खानदान के सिसली माफिया साबित करे छॾियो। साबित थी वियो त माफिया वांगुर अदालतुनि ऐं इदारनि के ब्लैकमेल करण की सलाहियत रखनि था। पाकिस्तान में कोरोना के 2 मरीज हयाती विञाए वेठा। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफा 358 नवन केसन की तस्दीक। कोरोना वायरस के हाकारी केसन की शरह 0.68% रही। सिंध के मुख्तलिफ इलाकन में रोड हादसन सबब 3 जना अजल जो शिकार, 2 जख्मी। हैदराबाद के 2 कारुन में टक्कर सबब 2 जना हयाती विञाए वेठा। 1 जख्मी। अकरी चौधरी भरसा ट्रक और मोटरसाइकिल में टक्कर सबब 1 जणो फोत, 1 जख्मी अस्पताल मुंतकिल। तलात टाउन कमेटी वेझो नौजवान घरू अणबणता मुबैना तौर आपघात कर छो। आनंद मेघवाड़ पान मथा पेट्रोल हारे बाहि ॾेई जिंदगी जो अंत आंदो। घर में रोजगार मतन। गालारिन कश्मीर में भारत की रियासती दहशतगर्दी जारी। 2 ॾींहनि दौरान वधीक 6 कश्मीरी शहीद। कश्मीर मीडिया सर्विस जो चवण है तो भारतीय फौज जिले इस्लामाबाद में सर्च ऑपरेशन की आड़ में नौजवानन के शहीद करे छो। 2 ॾींहनि दौरान शहीदन जो अंग छत थी वियो आहे।
कराची में अॼु ऐं सुभाणे हल्की बरसात जी अॻकथी। 28 दिसंबर खां थधि में वाध जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि ओलंदे हवाउनि जो मींहुं वसाइण वारो सिस्टम बलोचिस्तान में दाख़िल थी वियो। बलोचिस्तान जे मथे इलाइक़नि में थधियूं हवाऊं घुलण शुरू। खुशबुअनि जी शाइरा परवीन शाकिर जे विछोड़े के 26 साल गुज़री विया। परवीन शाकिर जो मुनफरद अंदाज़ ऐं शाइरी अॼु बि मदाहन जी दिलनि जी धड़कन बणे।